अदा अॼु जेको असां पंहिंजे सकाफ़त ईद जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। ख़ुशूसी तौर ते आउं सम्झां थो असांजे दोस्त भाउ सामी मेमण साहिब जे करे असां अॼु नाराथर जेका तारीख़ी जॻह आहे नाराथर जबल ते पंहिंजो मतार आहे इन ते असीं पंहिंजी सकाफ़ती ॾिणु मल्हाए रहिया आहियूं। इन जो क्रेडिट असीं सामी मेमण साहिब खे ॾींदासीं जेको हमेशह असांखे जेको असां हिते जा मक़ामी आहियूं पर असांखे तारीख़ी जेके मागन असांजे मलीर में उन्हनि ते इहे प्रोग्राम मचाए करे असांखे बि मौक़ो ॾिए थो जो असां हिते अचूं था उन्हनि खे ॾिसूं था पंहिंजी तारीख़ी मागनि खे असां ॾिसूं था। इंशाअल्लाह असां सामी मेमण जे हुन में क़यादत में इंशाअल्लाह असां पंहिंजे मागनि जे जेके असांजा असर रसूख़ असांजे MP में उन्हनि खे बि गुज़ारिश कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में तव्हां रिकॉर्ड त कयो हूंदो इन हिते जेका हालत आहे उन्हनि खे बहितर कंदा ऐं जस लाइ असांजो दोस्त भाउ ऐं उन सां गॾु सामी मेमण जी जेका अवामी प्रेस क्लब जी टीम आहे आउं सम्झां थो उन सभिनी दोस्तनि खे जस हुजे जे हिते इन जंगल में मकल बचाए छॾियो आहे। असांजे ईद जे ॾींहं ते तव्हां मागनि जी पाण बि सारल आहिनि ऐं वस वारनि खे बि ज़ोर हणंदा त अहिड़े असांजे मक़ामी मागनि ते जेको उन्हनि जी हिफ़ाज़त बि कनि ऐं उन्हनि जी नज़रदारी बि कनि। महिरबानी। वटीअ में मट मट मंद ॿियो क़दुरु कैफ़ कुलालनि जो पिया कनि पियो अचनि दर्स दुकान ते कंत क़बूल कयो सरासिर ॾियो चुखनि सिरकी सैयद चए। मुंहिंजा दोस्तो अॼु जेको मतारनि ते प्रोग्राम थियो आहे असांजे दोस्त सामी मेमण जे कोशिशनि सां महिनत सां जफ़ाकशी सां उहो प्रोग्राम कामयाबु वियो आहे ज़बरदस्त वियो आहे ऐं अहिड़ा ॾींहं असीं हमेशह इंशाअल्लाह उन दोस्त सां गॾु उन जी हिमत अफ़ज़ाई बि कंदासीं उन्हनि सां गॾु मल्हाईंदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे इहा असां हिदायत था करियूं हिकिड़ो पैगाम था पुॼाइणु चाहियूं त पंहिंजी क़ौम पंहिंजी सकाफ़त पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त हमेशह कंदा रहनि। इहा उन्हनि जे ज़हननि में ॻाल्हियूं हुजणु खपनि त हे माग पंहिंजा आहिनि हीअ धरती पंहिंजी आहे हिन धरतीअ खे बचाइणु असांजो फ़र्ज़ु आहे। वधीक जिए लतीफ़ मिन शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। साईं अख्तर ख़ासकेली आऊं तमामु घणो थोराइतो आहियां अवामी प्रेस क्लब जो सिंध वासियुनि जे तरफ़ां ख़ुसूसन असांजे मलीर जे तरफ़ां जेको अवामी प्रेस क्लब आहे उहो हमेशह जे तरह इहे सकाफ़त जा ॾींहं मल्हाईंदो आहे ऐं उन खां अलावा असांजे हर साल सिज लहण जा प्रोग्राम मल्हाईंदो आहे। अॼु असांखे नाराथर जबल ते जेको प्रोग्राम करायो आहे ॾाढी ख़ुशी थी। असांखे इहो ख़बर महसूसु थियो त असांजे सिंध जूं वॾियूं वॾियूं सकाफ़तियूं ख़ुसूसन असांजे मलीर जे अंदरि बि मौजूदु आहिनि पर असां पंहिंजे इलाइक़े में रहूं था असीं ॿाहिरि नथा रखूं। असां हिन अवामी प्रेस क्लब जे थ्रू सिंध जे ऐं बल्कि मलीर जे काफ़ी सकाफ़त जॻहि ते असीं पहुता आहियूं। कॾहिं चंड सिज लहण जे सूरत में त कॾहिं सिंध सकाफ़त जे प्रोग्राम जे मुताबिक़ असां जस्त ॾींदासीं हिन अवामी प्रेस क्लब खे जेको असांखे हिकु ॿ हर साल वांगुरु प्रोग्राम कराईंदो रहंदो आहे। महिरबानी। असीं हिते मतारनि जे माग ते पहुता आहियूं ऐं अवामी प्रेस क्लब जे सॾ ते असांखे हिते पहुची तमामु घणी ख़ुशी थी आहे जो असांजा क़दीमी असां अञा ताईं मौजूदु आहिनि ऐं असां मोखी ते बि हिकु प्रोग्राम करे चुका हुआसीं मोखी जे मज़ार ते ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थिए थी जो असां माना पंहिंजे पुराणे मागनि खे यादि कंदा आहियूं। असां सिंध गवर्नमेंट खां इहा अपील कंदासीं त हे असांजा जेके पुराणी मागूं जेके अॼु जी ताईं क़बरूं जेके असांजे हिननि खे तवजा ॾिनो वञे ऐं इन्हनि खे हिकु सुठे तरीक़े सां ठाहे तयारु कयो वञे छाजे करे जो हिते असां हर साल असांजो प्रोग्राम थींदा रहनि था। ॿियो ऐं अवामी प्रेस क्लब वारनि जी महिरबानी जो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सुठा सुठा प्रोग्राम कनि था। अॼु हिते असांजे तक़रीबन कराची मलीर खां तमामु घणा सिंधी हिते आयल आहिनि जेको असीं प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम थींदा रहंदा। तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। मिटी
मिठड़िया सिंध जा प्रोग्राम में करारदाद मंजूर कंदे मुतालबो कयो वियो त मौखी जे माग जी मालिकी खां पोइ सिंध हुकूमत सकाफ़त खातो मतारनि जे माग समेत मलीर में मौजूद समूरनि तारीख़ी मागनि जी मालिकी करे सिंध जे बेटन बैरिया टाउन समेत मलीर जी ज़मीननि ते वालार जो सिलसिलो बंदि कयो वञे ऐं ॻोठनि ऐं क़दीमी मागनि खे तहफ़ुज़ फ़राहम करे इन सिलसिले में हिकु तफ़सीली दरख़्वास्त पिणु लिखी मेड़ाके में आयल माण्हुनि खां सयूं कराए DC मलीर खे उमाणी वई। अब्दुल लतीफ़ बुगियो, चाणका न्यूज़, कराची।